न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से, न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से, तसल्ली दिल को होती है खुदा को याद करने से। वफा का दर्स मिलता है बस उस पाक हस्ती से, जिन्हें अर्शे मुअल्ला पर भी उम्मत याद रहती है। काबिल सद एहतराम जी वकार जी कदर उलमा इकराम, स्टेट ते मौजूद जमीयत उलमा इस्लाम ज़िला दादू जो सेक्रेटरी जनरल मुजाहिद इस्लाम हर दिल अजीज शख्सियत हज़रत मौलाना हाफिज मोहम्मद अनवर खुहारो साहब, खतीब इस्लाम हज़रत मौलाना फारूकी साहब, हिन जामिया जो मोहतमिम मुझो उस्ताद मोहतरम उस्तादुल उलमा शेखुल हदीस हज़रत साईं नवाजुल्लाह साहब अल हसनी दामत बरकातुमुल आलिया, उन जो फर्जंदे अर्जुमन हज़रत मौलाना हुसैन अहमद मदनी, हिन जामिया जा असातिज़ा इकराम, हिन पिंडाल में मौजूद मुझा दोस्तों अजीज़ो भाइरो ऐं बुजुर्गो, अज माशाअल्लाह जामिया बदरुल उलूम दादू जे ज़ेर एहतमाम अज अजीम शान तकमील ख़त्म बुखारी जो ही रूहानी ए रूह परवर प्रोग्राम मुनाकिद थी रहो है। मां पांजे तकरीर जे शुरुआत का पहिरियां तवा दोस्तन के या गाल बुधाइंदो हला, मता तवा दिल में बियो को ख्याल कियो तो यार फिलानो कम होयो वो कम छड़े करे हिते पहुतासे, कारोबार के तालो हणी हिते पहुतुम, पांजे घर के अजायो छड़े आयुम। असांजा उलमा इकराम फरमाइंदा हिन त जॾहिं बुखारी शरीफ जो ख़त्म थींदो आहे या कुरान मजीद जे ख़त्म जी दुआ थींदी आहे, बानो घर खां निकिरी उन मजलिस ऐं महफ़िल में ईंदो आहे, वेही करे जंहिं का भी दुआ दिल में घुरंदो आहे रब उन महिल उन दुआ के कबूल कंदो अथसि। ऐं मां घणा अहिड़ा भी माण्हू ॾिठा जेके वॾे शौक़ सां इन प्रोग्रामनि में ईंदा आहिनि ऐं उते दुआ घुरंदा आहिनि। खुदा जो कसम आहिनि त मिस्कीन ऐं मज़दूर रब साईं इन दुआ जे बरकत जे करे उन्हनि जे बच्चनि खे क़ुरान जो हाफ़िज़ ऐं आलिम बणाए छॾियो आहे। मां दुआ थो कयां त अल्लाह साईं सभिनी जे बचड़नि खे क़ुरान जो हाफ़िज़ ऐं आलिम बणाए। हे जेको आलिम वारो मनसब आहे न तमामु वॾो मनसब आहे, हे घटि न आहे, छो जो हे क़ुरान नाज़िल थियल रब्बुल आलमीन जो आहे। अॼु हिन क़ुरान जा आलिम बदरुल उलूम जे अंदरि पंहिंजनि मथनि ते पैगंबर जे दस्तार खे सजाईंदा। हे क़ुरान रब जो नाज़िल थियल आहे, जंहिंजो नाज़िल थियल आहे उहो रब भी इज़त वारो। जेको हिन क़ुरान खे खणी आयो उहो हज़रत जिब्राइल भी इज़त वारो। जेको क़ुरान जंहिं मोहम्मद मुस्तफ़ा ते नाज़िल थियो वो मोहम्मद मुस्तफ़ा भी इज्जत ऐं अज़मत वारो। खुदा जी ज़ात जो कसम जंहिंजे सीने में रब हिन क़ुरान खे समाईंदो आहे, जंहिंजे मथे ते अॼु पैगंबर अलैहिस्सलाम जे दस्तार के सजायो वेंदो उहो आलिम उहो तालिब भी इज्जत ऐं अज़मत वारो आहे।
पानी से शान मोहम्मद मुस्तफा, शान सहाबा, अज़मत कुरान, शान कुरान, नारे तकबीर। अब तव्हां जे आवाज़ ज़बान में आवाज़ नथो निकिरे भला के ज़ोरी विहारियो अथव छा? माशाअल्लाह वेहो त जोश ऐं जज़्बे सां वेहो। फरमाया इन्नल्लाह यरफ़उ बिहाज़ल किताब अक़वामा व यज़उ बिही आख़िरीन। ॾाढा चओ न सुभान अल्लाह, बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। वाह मुंहिंजा महबूब तुंहिंजे अज़मत तां क़ुर्बान, वाह आमिना जलाल तुझे इज्जत कुर्बान। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, बिनी जहानन जे सरदार फरमायो, रहमतुल आलमीन फरमायो, मुहम्मद मुस्तफा अहमद मुज्तबा फरमायो, फरमाया इन्नल्लाह यरफ़उ बिहाज़ल किताब अक़वामा व यज़उ बिही आख़रीन। फरमाया है कुरान घणन के बुलंद बाला कंदो आ, घणन के ज़लील ख्वार कंदो आ। खुदा जी ज़ात जो कसम क्या चाहे बे तवज्जो कजाए। अज बदरुल उलूम में पढ़ण वाला जागीरदार जा बचड़ाना है, सरमायादार जा बचड़ाना है, कई ऑफिसर जा बचड़ाना है। इन बदरुल उलूम जे अंदर दस्तारे फजीलत करण वाला उस्ताद नवाजुल्लाह साहब वट पढ़ण वाला गरीब है मिस्कीन जा बचड़ा है, मजदूर है हारिय जा बचड़ा है, मिस्कीनन जा बचड़ा है। पर हिते तॾे ते वेही करे रब जे कुरान के सीने में समायो, पैगंबर जे हदीस के सीने में समायो। अज तमाए असां घरन खां निकरी आया से, कारोबार छड़े आया से, तिजारत छड़े आया से, तो वनी करे उन उलमा जी ज़ियारत कयो। वाह मुंहिंजा महबूब तुंहिंजे अज़मत तां क़ुर्बान। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, फरमाया जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो, अल्लाह तबारक व तआला आलिम जे मसो ऐं शहीद जे रत जो भेदा कंदो। हेॾा आलिम जी रत, हेॾा आलिम जी मस पेश कई वेंदी, हेॾा शहीद जो खून पेश कयो वेंदो, तक़ाबुल कयो वेंदो। आलिम जे रत, शहीद जे रत जो शान मथे आ या आलिम जे मस जो शान मथे आ। अल्लाह जे तरफां आवाज़ ईंदो, शहीद जे रत खे हेॾे कयो, मां रब जे आॾो आलिम जे मस जो शान सभिनी खां मथे आ। ॾाढा चओ न सुभान अल्लाह, अल्लाहु अकबर कबीरा। हे आलिम उहे हन जेके रब तबारक व तआला चूंडियो आ, जिनजो अल्लाह इंतिखाब कयो आ। चाचा कंहिंजो त दुनिया वारा इंतिखाब कंदा, यार हिन जो इंतिखाब था कयो। हे पढ़ियल लिखियल आ, हिन खे DSP जे मनसब ते विहारियो, हिन खे SP जे मनसब ते विहारियो। हे तमाम सोशल वर्कर आ, हे MPA MNA थींदो। अरे सलामत के दीन जा आलिम, सलामत के कुरान जा हाफिज़। रब्बे काबा जो कसम, जंहिंजे लाइ अल्लाह जो रसूल तो फरमाए, फरमाया अल उलमा वरसतुल अंबिया। फरमाया आलिम उहे हन जेके दुनिया में भी नबियन जा वारिस आहिनि त आखिरत में भी नबियन जा वारिस आहिनि। ॾाढा चओ न सुभान अल्लाह। मुंहिंजा रब जेको सुभान अल्लाह चए, उन्हनि जे बच्चन खे भी कुरान जो आलिम बणा। अञा भी नथो चए सुभान अल्लाह। ओ मुंहिंजा रब जेको सुभान अल्लाह चवे, उनखे निंड में हुजूर जी ज़ियारत कराए, क़यामत जे ॾींहुं महबूब जी शफ़ाअत नसीब कजांइसि। अल्लाहु अकबर कबीरा। चाचा हिन दीनी इदारनि जो क़दुरु कंदो कर। अल्लाह जे क़ुरान फरमायो, क़ुरान थो ॿुधाए, क़ुरान फरमाया इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्रा व इन्ना लहू लहाफ़िज़ून। वो मुंहिंजा रब तुंहिंजी अज़मत तां क़ुर्बान। अल्लाह तो फरमाए, ओ मुंहिंजा महबूबा आमिना जलाला दुनिया वारनि खे ऐलान करे ॿुधाए, अरब वारनि खे ऐलान करे ॿुधाए, अजम वारनि खे ऐलान करे ॿुधाए, शिमाल ऐं जनूब वारनि खे ऐलान करे ॿुधाए। अल्लाह मां कहिड़ो ऐलान कया, फरमाया इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्रा व इन्ना
लहू लहाफिजून। अल्लाह तो फरमाए इन कुरान के नाज़िल भी मां कयो आ त इन कुरान जे हिफाजत जो जिम्मो भी रब ते आ। नारे अल्लाहु अकबर कबीरा। अज दुनिया वारा त हिन तालिबन के हकीर समझना आहिनि। चवंदा आहिनि यार हे त खुज़दार जा बिरोही आहिनि, हे त गुलममन चांडे जा चांडिया आहिनि, हे त काशे जा खोसा आहिनि, हे त गरीब ऐं मिस्कीन आहिनि, जंहिंजे पेरनि में जुती न आहे, जंहिंजा कपड़ा भी फाटल आहिनि। वाह मुंहिंजा महबूब तुंहिंजे अज़मत तां कुर्बान। चाचा हेॾे तवज्जो कजाए, वाकई ख़ुदा जी ज़ात जो कसम गरीब ऐं मिस्कीन आहिनि, पर अल्लाह जे रसूल जो पैगाम तो ॿुधायां मता हिननि खे कॾहिं हिकारत जे निगाह सां ॾिसे, मता हिननि खे कॾहिं तोहीन जे निगाह सां ॾिसे। आमीना जे लाल जो पैगाम तो ॿुधायां, फरमाया खैरुकुम मन तअल्लमल कुरान व अल्लमा। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया दुनिया जे मनसब वारा भला न आहिनि, दुनिया जा जागीरदार भला न आहिनि, दुनिया जा सरमायादार भला न आहिनि, दुनिया जा वॾे वॾे मनसब वारा भला न आहिनि। मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा फरमायो खैरुकुम मन तअल्लमल कुरान व अल्लमा। फरमाया आहिनि त गरीब ऐं मिस्कीन, आहिनि त हारी ऐं मज़दूर, पर दुनिया जे अंदर भले में भलो हुआ वो जेको रब जो कुरान पढ़े थो ऐं कुरान पढ़ाए थो। खुदा जी ज़ात जो कसम जेके मुझे महबूब मुस्तफ़ा भलो चयो आहे, दुनिया वारा केॾा बि उनखे हिकारत जे निगाह सां ॾिसनि, पर मुझे महबूब मुस्तफ़ा फरमायो जॾहिं हुज़ूर जा मेहमान, जॾहिं मदरसे जा तालिब ज़मीन ते घुमंदा आहिनि, अल्लाह जा फ़रिश्ता उन्हनि जे हेठां पर विछाईंदा आहिनि। तालिबन जो क़दुरु कंदा कयो। अॼु हे जेके मदरसा आहिनि ज़मीन ते, हिननि मदरसनि जो क़दुरु कंदा कयो। खुदा जो कसम हे मदरसा तव्हांखे सुहिणा गुल पैदा करे था ॾियनि। हिननि मदरसनि जो तालुक, हे मदरसा बेबुनियाद न आहिनि, मदरसा बुनियाद वारा आहिनि। ॾाढा चओ सुबहान अल्लाह, अल्लाहु अकबर कबीरा। हेॾे तवज्जो कजाए दादू वारा। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन सरजमीन ते ॿ मदरसा कायम फरमाया, एक दारे अरकम जे नाले सां, ॿियो असहाबे सुफ़ा जे नाले सां। खुदा जी ज़ात जो कसम जेके मदीने में वया आहिनि उहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मदरसो ॾिसी आया हूंदा, जेके न वया आहिनि अॼु दुआ थो कया अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे उन मदरसे जी ज़ियारत कराए। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वो जेको मसाबे सुफ़ा जे नाले सां मदरसो कायम कयो, उहो मकामी स्कूल न हो, मुसाफ़िरनि जी दरसगाह आहे, मुसाफ़िर तालिबन जी दरसगाह आहे। जी अॼु जामिया बदरुल उलूम जे अंदर सिर्फ दादू जा तालिब न आहिनि, सिर्फ दादू ज़िले जा तालिब न आहिनि। अॼु मां लिस्ट में ॾिठम के खुज़दार जा तालिब आहिनि, के कराची जा तालिब आहिनि, के लाड़काने जा तालिब आहिनि, के दादू जा तालिब आहिनि। अल्लाहु अकबर कबीरा। ओ मुसलमानो, ओ दुनिया जा इंसानो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ जेको मदरसो कायम कयो उहो भी मुसाफ़िर तालिबन जी दरसगाह आहे। उते मुसाफ़िर पढ़ण वारा हज़रत अबू बकर बनु तमीम खां आयो हो, हज़रत उमर बनु अदी खां आयो हो, हज़रत उस्मान बनु उमैया खां आयो, हज़रत
अली बनु कुरैश का आयो हो, हजरत बिलाल हबशे का आयो हो, हजरत सुहैब रूम का आयो हो। अल्लाहु अकबर कबीरा। उहे पांजन इलाइकन का उन मदरसे में दाखिल था। है तालिब भी पांजन इलाइकन का जड़े हिन मदरसे में वेही करे उस्ताद नवाजुल्लाह साहब जे आडो वेही उसूल फिक़ह जो किताब भी पढ़ियो, काफिया जो किताब भी पढ़ियो, कंज जो किताब भी पढ़ियो, बुखारी जो किताब भी पढ़ियो, अबू दाऊद जो किताब भी पढ़ियो, इब्ने माजा जो किताब भी पढ़ियो, नसाई जो किताब भी पढ़ियो, तिरमिज़ी जो किताब भी पढ़ियो, शरह चगमनी भी पढ़ियो, इमाम शाह वलीउल्लाह जो फलसफो भी पढ़ियो। है तालिब है गरीब है मिस्कीन पंजन घरन खां निकरी अचे इन कदे ते वेही करे पैगंबर जे हदीस के पढ़न था तदे त रब उन्हनि जे मथे ते पैगंबर जे दस्तार के सजाए थो। छोड़ नहीं अजान को पूछ शुरू क्या बनी बटे में डालो था बंद दुरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज से। मां थुलो माण्हू आहे मुंहिंजी डीज़ल जड़ा मस शुरू थियो आहे त वरी चवंदा अज़ान जो टाइम थी वियो आहे। का मसलो ही ना है, कॾहिं कॾहिं अज़ान देर सां बि ॾिबी आहे। चओ सुभान अल्लाह, बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह, अल्लाहु अकबर। अब जेकॾहिं 2-3 मिनट अज़ान लेट आई त हिन में को बि हर्ज न आहे। उलमा इकराम वेठा आहिनि, साईं अब्दुल सत्तार साहब वेठो आहे त हुनखां फतवा वठो। हे अल्लाह जो क़ुरान आहे। अब हेॾे 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 तवज्जो कयो। हे अल्लाह जो क़ुरान आहे जे तव्हां असांखे रब जी तौहीद ॿुधाई। नथो चए सुभान अल्लाह, हाणे थोड़ी घड़ी आहे सुभान अल्लाह चओ। हे अल्लाह जो क़ुरान आहे जे तव्हां असांखे रब जी तौहीद ॿुधाई। हे अल्लाह जो क़ुरान आहे जे तव्हां असांखे पैगंबर जो शान ॿुधायो, जे तव्हां असांखे सहाबा जी अज़मत ॿुधाई, जे तव्हां असांखे अहल बैत जो मक़ाम ॿुधायो, जे तव्हां असांखे मस्जिद ऐं मदरसे जो मक़ाम ॿुधायो। अल्लाहु अकबर कबीरा। हिन रब जे क़ुरान ॿुधायो त इबादत जे लाइक़ अल्लाह आहे, वाजिबुल वजूद अल्लाह आहे, सत्तारुल उयूब अल्लाह आहे, दफ़े नुक़सान जो मालिक अल्लाह आहे, मौत ऐं हयातीअ जो मालिक अल्लाह आहे। ओ दादूअ जा ग़ैरतमंद मुसलमानो हेॾे तवज्जो कजाए। अॼु दुनिया जा पढ़ियल लिखियल माण्हू कॾहिं डंडे जे आॾो हथ ॿधी बीठा आहिनि, कॾहिं क़बर जे आॾो हथ ॿधियूं बीठा आहिनि, कॾहिं के डंडे ऐं कूंडे जे साम्हूं बीठा आहिनि। लेकिन मां रब जे क़ुरान खां पुछी ॼाए, अल्लाह जो क़ुरान थो फरमाए उदूनी अस्तजिब लकुम। अल्लाह तो फरमाए दुनिया जा इंसान मां रब के पुकार त मां अल्लाह जी सां जवाब ॾियाए। ॾाढा चओ न सुभान अल्लाह। अब हर मुश्किल में पुकार दो के ॾाढा हर घड़ीअ में पुकार दो के छो जो औलाद ॾियण वारो केरु आहे। यार ॻाल्हायो छो नथा। इज्जत ॾियण वारो केरु आहे, मक़ाम ॾियण वारो केरु आहे, रिज़्क़ ऐं रोज़ी ॾियण वारो केरु आहे। अल्लाहु अकबर कबीरा। क़ुरान थो ॿुधाए, क़ुरान फरमाए थो वमा मिन दाबतिन फिल अर्ज़ि इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा। वा क़ुरान तुंहिंजे अज़मत दा क़ुर्बान। अल्लाह तो फरमाए दुनिया जा इंसानो के ख़ैर जे दरवाज़े ते न वञजाए, के वलीअ जे दरवाज़े ते न वञजाए। अरे मां रब तोखे वेझो आहे, मां अल्लाह वॾो करीम आहे, तोखे पैदा मां रब कयो थमाए। अल्लाह तो फरमाए मां अल्लाह जे दरवाज़े ते आ, हिन जबीन न्याज़ के झुकाए खाली झोलिन के भरे छॾींदो माए, कर्ज़न के दूर कंदो माए, औलाद के साले कंदो माए, त तुंहिंजे घर में रिज़्क़ जी भी बरकत करे छॾींदो माए। अल्लाहु अकबर कबीरा। इन क़ुरान ॿुधायो त इबादत जे लाइ केरु आहे। ॾाढा छो नथो चई। ऐं हिन क़ुरान ॿुधायो त मुहम्मद मुस्तफ़ा जो शान है आ, हुजूर जो मकाम है आ,
हुजूर जे खत्मे नबूवत जो शान है हेडे तवज्जो कर चाचा। अल्लाह जे कुरान फरमायो मा कान मुहम्मदुन अबा अहदिन मिन रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाह व खातमन नबिय्यीन व मुजरबतु जे अजमत दा कुर्बान। अल्लाह फरमायो मुझा महबूबा अज दुनिया वारन खे ऐलान करे बुधाए सो जो रब खे खबर है त 1400 साल बाद में एड़ा दज्जाल भी पैदा थींदा, कज़ाब भी पैदा थींदा जेके कूड़ी नबूवत जी दावा कंदा। मुझे रब फरमायो महबूबा अज दुनिया वारन खे ऐलान करे बुधाए मा कान मुहम्मदुन अबा अहदिन मिन रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाह व खातमन नबिय्यीन। ओ दुनिया जा इंसानो मो मोहम्मद मुस्तफा आखिरी नबी हाँ, मो मोहम्मद खां बाद में को भी नबी पैदा न थींदो। हुजूर जो शान मान मकाम मर्तबो बुलंद है बाला। खुदा जी ज़ात जो कसम है मुझे अकीदो ईमान आ, मुझे उस्तादन जो, मुझे उलमा जो, मुझे बुजुर्गन जो, मुझे शयूखन जो अकीदो आ। चाचा मानू चवंदा आहिनि यार हिनन जे जलसे में न वञो। अरे छाजे लाए जे है हुजूर जा गुस्ताख आहिनि, हे वलियन खे नाहिन मञीदा, हे कुरान मुझे मथे ते आ। मां पंहिंजे उलमा जो अकीदो थो ॿुधायां, काइनात जे इंसानन खे गॾु करे हिकु वलीअ जो शान मथे आ। ॻाल्हायो छो नथा यार? दुनिया जे इंसानन खे गॾु कर वलीअ जो शान मथे, दुनिया जे वलियन खे गॾु कर गौस जो शान मथे, दुनिया जे गौसन खे गॾु कर अबदाल जो शान मथे, दुनिया जे अबदालन खे वठी आ तबो ताबईन जो शान मथे, दुनिया जे तबो ताबईन खे गॾु कर ताबई जो शान मथे, काइनात जे ताबईन खे गॾु कर सहाबा जो शान मथे, सहाबा खे गॾु कर नबियन जो शान मथे। कुरान मुझे हथन में आ, पीरन फकीरन वलियन खे गॾु कर गौसन कुतुबन अबदालन खे गॾु कर जमादात के गढ़ कर नबातात के गढ़ कर हैवानात के गढ़ कर अर्शी मखलूकात के गढ़ कर फर्शी मखलूकात के गढ़ कर जिब्राइल रखे इज़राइल रखे इसराफील रखे मीकाईल रखे गढ़ कर खुदा के खलकल खुदाई रखे गढ़ कर मोहम्मद मुस्तफा जो शान सबरी का मथे आ। केर मुझे महबूब जे इज्जत अजमत जो मुकाबलो कंदो। अल्लाह अकबर। सहाबा इकराम अम्मा आयशा जे दरवाजे ते आया। तवज्जो आहे बा, तवज्जो आहे। सहाबा इकराम अम्मा आयशा जे दरवाजे ते आया, अर्ज कयो अम्मा असा के महबूब मुस्तफा जो शान त बुधाए, हुजूर जा अखलाक त बुधाए, हुजूर जो किरदार त बुधाए, हुजूर जी रफ़ात बुलंदी त बुधाए। मुझी अम्मा थी फरमाए, कायनात जी अम्मा थी फरमाए, मोमिनन जी अम्मा थी फरमाए, मुसलमानन जी अम्मा थी फरमाए, तुझी मुझी अम्मा थी फरमाए। फरमाए थी सहाबियो हा हा जे करे तवा मुखा पुछंदो मो तवा के बुधाए न सघंदम, अरब जे दानश्वरन का पुछंदो उहे तवा के न बुधाईंदा। बाकी वञो रब जे कुरान के खोलियो, अल्लाह जे कुरान जे अखर अखर ते नजर कंदो, ज़ेर ज़बर ते नजर कंदो, सूरत सूरत ते नजर कंदो, तवा के मोहम्मद मुस्तफा जो मकाम बुधाईंदो। अल्लाह अकबर। केर मुझे महबूब जे अजमत जो मुकाबलो कंदो। व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह।